जय झूलेलाल दोस्तों। अज असां ठाहींदासीं सिंधियुनि जा फेवरेट पापड़। ये सिंधी स्टाइल में पापड़ कीअं ठाहिजनि स्टेप बाय स्टेप विथ मेजरमेंट्स मां तव्हांखे ॿुधाईंदसि त अटो कीअं ॻोहिणो आहे। त वीडियो एंड ताईं ज़रूर ॾिसजो ऐं पसंदि अचेव त लाइक शेयर और सब्सक्राइब ज़रूर कजो। जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। इहो उहो चैनल आहे जिन ते तव्हांखे सिंधी रेसिपीज़ मिलंदियूं, उनखां सवाइ सिंधी ट्रेडिशन, सिंधी कल्चर हुजे, असांजी रीति रस्मूं हुजनि, हिकु हिकु वीडियो मां पंहिंजे चैनल ते अपलोड कंदी आहियां। ॾिण वार हुजनि, ॾिण वारनि ते कहिड़ो खाधो ठहंदो आहे, हिकु हिकु मुंहिंजे चैनल ते आहे, त ज़रूर चेक कजो। अचो त रेसिपी हाणे शुरू था कयूं पिया। सभिनी खां पहिरियों खणंदासीं जीरो। 10 ग्राम जीरो खणणो आहे ऐं उन सां गॾु खणंदासीं 25 ग्राम कारा मिर्च, अधु ॾढियल हुजनि। इन्हनि ॿिन्ही खे असां मिक्स कंदासीं। क्वांटिटी थोड़ी घटि वधि असां करे सघंदा आहियूं जीरनि ऐं कारनि मिर्चनि जी, अगरि तव्हांखे वधीक तिखा खपनि त। बेकिंग सोडा खणंदासीं 7 ग्राम ऐं चानियो यानी पापड़ खार खणंदासीं 17 ग्राम। प्रॉपर मेजरमेंट खणणी आहे। 18 ग्राम खणंदासीं लूणु ऐं हिंग खणंदासीं असां 1/4 स्पून न त अधु ग्राम और 300 ml असांखे खणणो आहे पाणी। जेके शयूं मां तव्हांखे ॿुधायूं उहे सभु जेके आहिनि असांखे हिन बाउल में विझणियूं आहिनि। पहिरियों पापड़ खार विझंदासीं यानी चानियो, उनखां पोइ सोडा, उनखां पोइ विझंदासीं लूणु ऐं आख़िरी में हिन में विझंदासीं हिंग। जी मां ॿुधायो अधु ग्राम अगरि हिंग खणूं था पिया असां सॼी आहे त उनखे कुटे करे विझणो आहे। इन्हनि सभिनी शयुनि खे चङी तरह मिक्स कंदासीं जीअं हिंग ॻरी वञे। इहो असांजो पाणी तयार थी वियो आहे। हाणे असां खणंदासीं अटो। हिते मां 625 ग्राम उड़द दाल जो अटो खयो आहे यानी माए जी दाल। उन में विझंदासीं जीरो ऐं कारा मिर्च जेके असां मिक्स करे रखिया हुआसीं उहे। उनखे चङी तरह मिक्स करणो आहे। हिते मां हाल फिलहाल कुछ भी न विधो आहे, सिर्फ जीरो ऐं कारा मिर्च विझी इनखे चङी तरह मिक्स करे रही आहियां। इन खां पोइ जेको असां पाणी ठाहे रखियो होसीं जंहिंमें चानियो, लूणु, बेकिंग सोडा, लूणु ऐं हिंग पियल आहे, इहो पाणी जेको आहे असां विझी करे अटो ॻोहींदासीं। ध्यानु रहे इहो पाणी हिकु महिल न विझणो आहे, थोरो थोरो करे विझंदासीं। थोरो सो पाणी विझंदासीं और कंटिन्यूअस हिनखे घुमाइणो आहे जे इहो वापसि ड्राई पाउडर थी वेंदो। वरी उनखां पोइ थोरो सो पाणी विझंदासीं। ईअं प्रोसेस रिपीट करणो आहे असांखे, हिकु महिल पाणी न विझणो आहे। और अटो जेको आहे ॾाढो सख़्तु ॻोहिणो आहे। मेन स्टेप इहो ई आहे त अटो असांखे चङी तरह सख़्तु ॻोहिणो आहे। चङी तरह कलींदे असां हिनखे ॻोहींदासीं। नंढे हूंदे पापड़ खां वधीक त असांखे हुनजी चाणी वणंदी हुई। कंहिंखे कंहिंखे इहा चाणी वणंदी हुई, मूंखे कमेंट करे ज़रूर ॿुधाइजो इहा ॻाल्हि। मूंखे त ॾाढी वणंदी हुई। ॾिसो अटे खे कलणो आहे, ओतिरो ई 300 ml ही पाणी मां इस्तेमालु कयो आहे। थोरो थोरो पाणी हणी करे इनखे कलींदा वेंदासीं। इहो अटो ॾिसो काफ़ी सख़्तु आहे, त फोल्ड कंदे इन तरीक़े सां असांखे इनखे कलणो आहे। थोरो सो हाणे खणंदासीं तेल, लॻभॻि 1 चमचे जे क़रीब। वधीक तेल जो इस्तेमालु नाहे करणो, जीअं सिर्फ़ु इहो थाल जा पासा छॾे। साॻे ई नमूने इनखे कले करे असां लसो कंदासीं। लॻभॻि 5 खां 10 मिंट। ॾिसो इहो अटो अञा तयार न थियो आहे, इन मां पापड़ न ठहंदा, सिर्फ़ु असां इनखे हल्को सो लसो कयो आहे। हाणे ॿियो स्टेप मेन जेको ईंदो आहे कलण। हाणे इन मां थोरो सो पोर्शन खणंदासीं, थोरो सो अटो लॻाईंदासीं माए जी दाल जो ही, और इनखे असांखे हिन तरह खिचे करे कलणो आहे। चवंदा आहिनि त जेतिरी इहा कलर ॾिजे ओतिरो पापड़ अछो त बीहंदो, गॾु टेस्टी बि बीहंदो। त इन तरह खिचे करे असां इनखे कलींदासीं। हल्को सो तेल तिरनि ते लॻाईंदासीं जीअं अटो जेको आहे तिरनि ते चिपके न।
और हिन में अटो जेको मां इस्तेमाल कयो आहे उहो आहे माए जी दाल जो अटो यानी उड़द दाल जो अटो। ॾिसो जीअं जीअं कलींदासीं इहो अटो जेको आहे अछो थींदो वेंदो। ऐं चकले ते थोरो सो तेल लॻाईंदासीं और इनखे असांखे रोल करणो आहे। त ॾिसो रोल करण जो बि हिकु तरीक़ो आहे, फोल्ड करे रोल करणो आहे। हल्को सो फोल्ड कंदासीं तिरीअ सां दॿाए और इनखे असांखे रोल करणो आहे। त इन सां जेको असांजो पापड़ ठहंदो उन में क्रैक्स न ईंदा। हल्को सो प्रेस कंदासीं और इनखे रोल कंदासीं। लगभग 1 इंच जे क़रीब असांखे इहो रोल ठाहिणो आहे। थिकनेस जेका आहे ये चाणियूं जीअं मां ॿुधायो नंढे हूंदे असांखे त जाम वणंदियूं हुयूं। कंहिंखे ये चाणियूं वणंदियूं हुयूं कमेंट करे ज़रूर ॿुधाइजो। मां त सची ॿुधायां 2 खां 3 चाणियूं त हिक महिल ईअं ई खाई वेंदी हुयमि, एॾियूं वणंदियूं मूंखे। ॾिसो 1 इंच जी चाणी एप्रोक्स 1 इंच जेतिरी असांखे चाणी खणणी आहे। अगर तव्हांखे पापड़ वॾो ठाहिणो आहे त चाणियूं वॾियूं ठाहिजो। अटे खे कलण जे करे ॾिसो उनजे कलर में केॾो फर्क अची वियो आहे। ये असांजी चाणियूं रेडी थी वयूं। मां पूरे अटे मां 1 चाणी खणी करे या चाणियूं नंढियूं ठाहियूं आहिनि। बाक़ी अटे खे असांखे ढके रखणो आहे। ओतिरियूं चाणियूं वेले खणंदासीं, उन खां पोइ वरी ॿियो हिसो खणंदासीं। त हाणे 1 चाणी खणंदासीं। तेसिताईं ॿिए अटे खे असांखे ढके रखणो आहे जीअं उहो सुके न। पापड़ वेलण शुरू कयूं उन खां पहिरियों मां तव्हांखे ॾेखारणु चाहींदसि त अटो ॾिसो हाणे कलण खां पोइ केतिरो सॉफ्ट थियो आहे। जेतिरी कलर सुठी हूंदी ओतिरो अटो जेको आहे सॉफ्ट थींदो और हीअं स्ट्रेच थींदो। अचो त हाणे असां शुरू था कयूं पिया वेलण। 1 चाणी खणंदासीं, थोरो सो तेल लॻाईंदासीं और इनखे असां वेलींदासीं लगभग 5 खां 6 सेंटीमीटर जो सर्कल ठही वञे। उन खां पोइ इन ते आटण लॻाईंदासीं और आटण लॻाए वरी इनखे वेलणो आहे। जेतिरो असां इनखे खिचे वेले सघूं ओतिरो पापड़ जेको आहे सनो थींदो आहे। विच विच में आटण लॻाइणो आहे। जिते लॻे भई अगर पापड़ चिपके तो नथो वेलजे त आटण लॻाइजो। सभिनी तरफ खां चङी तरह वेले इनखे असां सनो कंदासीं। ये ॾिसो असांजो पापड़ वेलजी वियो आहे लगभग। इनखे असां विझंदासीं सुकण जे लाइ। पापड़ ठाहियूं था त ॿिनी ॻाल्हियुनि जो चङी तरह ध्यानु रखणो आहे। हिकिड़ो अटो जेको असां ॻोयूं था पिया, ॿियो इन जो वेलण, तलण ऐं वेलण। इन खां पोइ पापड़नि खे सुकण लाइ विझंदासीं। अगर उस तेज आहे त 15 मिंट इनखे उस में रखणो आहे और अगर उस घटि आहे जीअं छांव आहे त अधु कलाक जे क़रीब। हिकु हिकु करे सभु पापड़ असां वाखा करे विझंदासीं जीअं हिक ॿिए जे मथां चिपकियल न हुजनि। जीअं मां ॿुधायोमांव इहे असांखे सन्ना वेलणा आहिनि। जेतिरो सन्नो हूंदो पापड़ ओतिरो टेस्टी लॻंदो। ॾिसो केॾा बढ़िया पापड़ तैयार थिया आहिनि। मसाले जी क्वांटिटी घटि वधि तव्हां पंहिंजे हिसाब सां करे सघंदा आहियो। 15 मिंट तिखी उस में और उस घटि हुजे त लगभग अधु कलाक जे क़रीब। उन खां पोइ इन्हनि खे असां खणी करे एयर टाइट कंटेनर में बंदि करे रखंदासीं और जेॾीमहिल ज़रूरत हुजे ओॾीमहिल इस्तेमालु करणा आहिनि। त ॾिसो इहे असांजा पापड़ बिल्कुलु ड्राई थी विया आहिनि 15 मिंटे में, छाकाणि त उस ॾाढी तेज हुई। हिकु करा गोल और सन्ना पापड़। लगभग इन मां असांजा 90 पापड़ ठहंदा। 625 ग्राम मां हिते उड़द दाल अटो खयो हो, उन मां लगभग 90 खां 100 पापड़ ठहंदा आहिनि। और तव्हां जेॾीमहिल ठाहियो था त मेजरमेंट जेका आहे उहा प्रॉपर खणंदव त तव्हांजा बि पापड़ जेके आहिनि बढ़िया ठहंदा। स्टेप बाय स्टेप ज़रूर फॉलो कजो। अचो त तव्हांखे हिकिड़ो पापड़ पचाए ॾेखारियां थी पई मां।
और ताज़े पापड़ जी खुशबू भी ॾाढी बढ़िया हूंदी आहे और खाइण में भी ॾाढो टेस्टी लॻंदो आहे। ए ॾिसो असांजो सिंधी पापड़ तैयार थी वियो आहे। त हिकु दफ़ो ज़रूर ठाहियो और मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूर ॿुधाइजो त तव्हांखे मुंहिंजो वीडियो कीअं लॻो और पंहिंजे माइटनि और दोस्तनि सां इहो वीडियो ज़रूर शेयर कजो त सिंधी पापड़ घर में भी ठाहे सघिबा आहिनि। ऐं कमेंट करे मूंखे ज़रूर ॿुधाइजो त अहिड़ियूं कहिड़ियूं रेसिपीज़ सिंधी रेसिपीज़ स्पेशली तव्हां मुंहिंजे चैनल ते ॾिसणु चाहियो था और मूंखे कमेंट करे ज़रूर ॿुधाइजो त मां कोशिशि कंदसि हिकु हिकु करे ज़रूर अपलोड कयां। अगर तव्हांखे मुंहिंजे चैनल ते रेसिपी या वीडियो पसंद आयो हुजे त उनखे ज़रूर लाइक कजो, शेयर कजो और सब्सक्राइब कजो और मुंहिंजी नई ईंदड़ वीडियोस के ॾिसण जे लाइ बेल आइकॉन ज़रूर क्लिक कजो। मूंखे इंस्टाग्राम और फेसबुक ते भी ज़रूर फॉलो कजो और मुंहिंजे सफ़र में मुंहिंजो साथ ॾियण लाइ धन्यवाद। जय झूलेलाल।